सजावल खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सजावल में सिंध जे मशहूर मज़हमती अवामी इनकलाबी शाइर सर्वेज सजावली जी 17वीं वरसी मल्हाई वई। वरसी तक़रीब सर्वेज सजावली जे अबाणे ॻोठ सर्वेज नगर में सकाफ़त खाते सिंध जे तावन सां सर्वेज सजावली अकेडमी पारां मुनक़िद कई वई। तक़रीब में सिंध जे सियासी समाजी शख़्सियतुनि खां अलावा सभई शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ससुई पलीजो चयो त सर्वेज सजावली हमेशह पंहिंजे शाइरी ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। इहो ई सबबु आहे जो खेसि जेल वञिणो पियो। हुन चयो त हिन वक़्तु सिंध जो सभ खां वॾो मसइलो सिंधु दरिया ते 6 नवनि कैनालनि जी तामीर आहे, जंहिं ते को बि समझोतो न थियणु घुरिजे, जंहिं ख़िलाफ़ सिंध जे चूंडियल क़ौमी ऐं सूबाई असेंबलीअ जे नुमाइंदनि ख़ासि करे लाड़ पटीअ जे नुमाइंदनि खे असेंबलीअ जे फ्लोर ते आवाज़ उथारणु घुरिजे, छो त उन्हनि वाहन जी अॾावत सां लाड़ पटीअ जा ज़िला पाणी जे खोट सबबु तबाह थी वेंदा। अॻूणे महीने अरबाब वज़ीर अहमद मेमुण चयो त सर्वेज सजावली जो सिंध सां इश्क हो। संदसि शाइरीअ में सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां इश्क समायल आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे नाले वारे अदीब अली मोहम्मद परवेज़ चयो त सर्वेज जी शाइरी सादी ऐं सवली ॿोलीअ में आहे, जंहिंखे आम माण्हू बि आसानी सां पढ़ी ऐं सम्झी सघे थो। हुन चयो त सर्वेज जहिड़ा शाइर सदियुनि में पैदा थींदा आहिनि। क़ौम परस्त अॻवान न्याज़ खान ज़ौहर ख़िताब कंदे चयो त सर्वेज पंहिंजी शाइरीअ में जंहिं तरीक़े सां सिंध जे ॾुखायल मारोड़नि जे दर्दनि खे बयानु कयो आहे, उन जो मिसाल मिलणु मुश्किल आहे। सर्वेज जी शाइरी तस्वीराती न पर हक़ीक़तुनि ते मुश्तमिल हुई। संदसि शाइरीअ में वतन जी हुब सभ खां मथे आहे। सर्वेज सजावली जे पुट डॉक्टर उस्मान सर्वेज ख़िताब कंदे चयो त सर्वेज सजावली जी शाइरी हिते जे पुरियत ऐं मज़लूम तबिके जी शाइरी सां गॾु इनकलाब ऐं इश्क जी शाइरी हुई। हुन सॼी ज़िंदगी सिंध जे हक़नि लाइ लिखण में गुज़ारी। न सिर्फ़ सिंध लाइ लिखियो पर अमली तौर बि सिंध सां मुहबत जो सबूत ॾिनो। हुन सिंध जे हक़नि लाइ उथंदड़ तहरीकुनि में भरपूर हिसो वरितो। उन लाइ घणो अरसो जेलनि में बि रहियो। हुन चयो त सर्वेज सजावली जी शाइरी जो सिंध में सियासी शऊर जाॻाइण में वॾो किरदारु आहे। वरसी तक़रीब खे डीजी कल्चर मुनवर महसर, हुसैन आज़ाद, रमज़ान मेमुण, इक़बाल शाहीन, ग़ुलाम कादिर बाक़ी, मंज़ूर पलीजो, वाहिद परिहाड़, हाजी मोहम्मद कुरैशी, यूसुफ जमाली, पेटे अलफ़ उमर मेमुण, वॾेरो कासिम सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। तक़रीब जी पुॼाणी ते सिंध जे नामवर गुलकार ख़ुशबू लगारी, ॻाइण रफ़ीक फ़क़ीर, ज़ुल्फ़कार राही, सॼण सिराई सर्वेज जी शाइरी में नग़मा ॻाए पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो।